أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ربنا إنك من تدخل النار فقد أخزيته وما للظالمين من أنصار. ربنا إننا سمعنا مناديا ينادي للإيمان أن آمنوا بربكم فآمنا. ربنا فاغفر لنا ذنوبنا وكفر عنا سيئاتنا وتوفنا مع الأبرار. ربنا وآتنا ما وعدتنا على رسلك ولا تخزنا يوم القيامة إنك لا تخلف الميعاد. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बिनायत फरमाई। गुज़रियल आयतुनि जो अॼोकिन आयतुनि सां रब्त ही आहे। गुज़रियल आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला अकुल वारनि बाननि जे लाइ सोचण ऐं सम्झण ऐं फ़िक्र करण जूं निशानियूं कुझु बयानु फरमायूं, जंहिंमें फरमायो वियो त अकुलमंद उहे सॾिबा आहिनि जेके दुनिया जे हयातीअ में ई आख़िरत जो फ़िक्र कंदा अचनि, दुनिया जे ज़रूरतुनि खे गॾु करण सां गॾोगॾु आख़िरत जे ज़रूरतुनि खे घणो करे गॾु कनि। जेतिरी दुनिया जी ज़रूरत आहे उन खां घणी आख़िरत जी ज़रूरत आहे, पोइ जंहिंखे दुनिया सां गॾोगॾु आख़िरत जो फ़िक्र ओतिरो घणो हूंदो उनखे अल्लाह ताला फरमायो इहे अकुलमंद आहिनि। तॾहिं फरमायो वियो लायातिन लिउलिल अलबाब, इहे निशानियूं आहिनि अकुलमंदनि जे लाइ। त पोइ अल्लाह तबारक व ताला पंहिंजे कुदरत जूं निशानियूं बयानु फरमायूं। ज़मीन ऐं आसमान खे अल्लाह तबारक व ताला पैदा कयो आहे अनमोल तरीक़े सां पंहिंजे कुदरत वारे कानून उसूल सां। ज़मीन एॾी वॾी, हर क़िस्म जे वण ॿूटनि फलनि फ्रूटनि मख़लूक़ात इंसाननि जिन्ननि हैवाननि जबलनि समेत एॾो वॾो वज़न पाणीअ जे मथां आहे, पोइ ग़रक़ बि नथी थिए। इहो अल्लाह ताला जी कुदरत जो कमाल आहे। हेॾो वॾो आसमान, हिकु न 7 अहिड़ा आसमान बग़ैर थंभे थोणीअ पिलर जे ईअं बीहारे छॾियईं। मलाइकनि जी तमामु तर नूरानी मख़लूक उन जे मथां ऐं केतिरियूं ई मख़लूकूं जेके इंसान जे इल्म में न आहिनि उहे सभु उन जे मथां इहो सॼो वज़न बोझ बग़ैर थंभे जे बीहारियईं। पोइ फरमायईं त हीअ त वॾियूं वॾियूं शयूं मां बयानु कयूं आहिनि, तव्हां मुंहिंजे हिकु हिकु शइ जे अंदरि गहराईअ सां ॾिसंदव त अकुलमंदनि माण्हुनि जे लाइ इहा ॻाल्हि वाज़िह थी पवंदी त हाओ वाक़ई इन्हनि शयुनि खे पैदा करण वारी ज़ात बि का आहे जंहिंजे आॾो ई झुकणु घुरिजे, जेका इबादत जे लाइक़ु आहे। मसलन थोरो बयानु कजे, ज़मीन बि साॻी हूंदी आहे, हारी बि साॻियो हूंदो आहे, पाणी बि साॻियो हूंदो आहे, कलर बि साॻियो हूंदो आहे, मालिक बि साॻियो हूंदो आहे, पर वण ॿिए जिन्स जा हूंदा आहिनि। जॾहिं फल ॾींदा आहिनि हर हिकु मेवे जो ज़ाइक़ो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। लीमे जो पंहिंजो, केले जो पंहिंजो, अंब जो पंहिंजो, अंगूर जो पंहिंजो, ॾाढ़ूअ जो पंहिंजो, खजूर जो पंहिंजो, हर कंहिंजो पंहिंजो कमाल आहे। ज़मीन साॻी, पाणी साॻियो, कलर साॻियो, हारी साॻियो, मेवनि में मट ज़ाइक़ो बि मट त कलर बि मट, ऐं हर हिकु जो हुजुम बि मट, को नंढो आहे को वॾो आहे को डिघो आहे को सोढ़ो आहे को वेकिरो आहे, हर हिकु जो अलॻि अलॻि शक्ल बि अलॻि आहे। बिल्कुलु ईअं इंसान जे ज़रूरियात खे पूरे करण जे लाइ अल्लाह तबारक व ताला साफ़ पाणी पीअण जे लाइ मुहैया कयो। हिकु ई वक़्तु जेकॾहिं अल्लाह तबारक व ताला आसमान खां बरसाति वसाए माण्हुनि जे पीअण जो पाणी कंहिं दुबे में कंहिं ढंढ में जमा करे छॾे हा त उहो पाणी काफ़ी वक़्त खां पोइ धप करे वञे हा, लिगलिगो थी वञे हा, बदबू करे हा, सड़ी वञे हा, सेंवारजी वञे हा, उन में जीत माकोड़ा नांग बलाऊं पैदा थी वञनि हा। पर इंसान जे लाइ पीअण जो साफ़ पाणी अजीब अंदाज़ में ख़लक़ कयईं। आसमान खां बरसाति वसाईंदो आहे बर्फ़ जे सूरत में,
वॾनि वॾनि जबलनि जे मथां, पोइ उहा बर्फ़ जबलनि जे मथां तह बतह ॼमी वेंदी आहे अलाह ताला जे हुकुम सां। सर्दीअ में बेइंतिहा बर्फ़बारी करे उनखे ॼमाईंदो आहे जबलनि जे मथां तहनि जे सूरत में। ऊन्हारे में सिज खे गरम करे हीट ॾेई करे उनखे पिघराईंदो आहे पाणी, उन बर्फ़ खे। पोइ उहो पाणी जबलनि जे रगुनि मां फिरी साॻियो ज़मीन जे अंदरि वेंदो आहे। कुझु ज़मीन जे मथां चश्मनि जे सूरत में वही ईंदो आहे। जेको ज़मीन जे अंदरि वञे थो उहो इंसान जिथे बि बोर हणंदो उनखे उतां पाणी साफ़ मिलंदो। इहो साॻियो पाणी आहे जेको जबलनि ते पियो आहे। क़ुर पाक ॿुधाए थो, अलाह ताला फरमाए थो, इहे सभु मुंहिंजूं कुदरत जूं निशानियूं ॾिसी करे त बि तोखे सम्झ में न आयो त इन्हनि खे पैदा करण वारी ज़ात का हकमुल हाकिमीन वाहिद रब ज़ुल जलाल जी आहे। तॾहिं फरमाई इन फी ज़ालिका लआयातिन लिउलिल अलबाब, अकुल वारनि जे लाइ हिन में वॾियूं निशानियूं आहिनि। ऐं फरमाई त अकुलमंद चइबो बि उनखे आहे जेके अलाह ताला जे तख़लीक़ में पैदा थियल तमामु तर मख़लूक़ात खे ॾिसी करे सोचे फिक्र करे अकुल खां कमु वठे, पोइ सुञाणे त वाकई इन्हनि जे पैदा करण वारो वहदहू ला शरीक आहे, उन सां कोई शरीक कोन्हे, उनखे चइबो आहे इहो अकुलमंद आहे। पोइ हाणे रब खे जंहिं सुञातो इन्हनि निशानुनि जे ज़रिए ऐं पंहिंजे आख़िरत जी तयारी कयईं, अलाह से फरमायो त इहे बाना मुंहिंजा सदोरा आहिनि, इहे बाना सदोरा। पोइ उन्हनि सदोरनि माननि जिन रब खे सुञातो, रब जूं निशानियूं कुदरत जूं ॾिसी करे जिन रब पंहिंजो सुञातो, उन्हनि अलाह तबारक व तआला खां कीअं कीअं घुरियो आहे, कीअं दुआऊं घुरियूं आहिनि, कीअं पंहिंजे कयल कोताहियुनि जूं माफ़ियूं घुरियूं आहिनि। पोइ उन्हनि माननि जे इन इहे सॼे दुआउनि वारे सिलसिले खे हिते अॼोकी आयत में बयानु फरमाई त जीअं क़यामत ताईं ईंदड़ ॿिया इंसान बि इहे दुआऊं इन ई तरीक़े सां पोइ इन्हनि अकुलमंद सालिहनि चङनि नेकनि माण्हुनि वारियूं सिखी करे इहे बि मूंखां ईअं घुरनि था त इन्हनि खे बि उन्हनि सां गॾियां, इन्हनि जो जोड़ बि उन्हनि सां बणायां। इहे हिकिड़ी जमात हिक टोले जे सूरत में क़यामत जॾहिं उथनि त मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु इनखे जन्नत नसीब कयां। इहो अल्लाह ताला जे ज़ात जो वॾो एहसान आहे। फरमाई त अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन, ये उहे बाना आहिनि जेके अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि बीठे बीठे बि, वेठे वेठे बि, लेटंदे बि, सॼे खॿे पासे लेटंदे बि, बिस्तरे ते सुते पए बि, को ज़ईफ़ माण्हू या को थकिजी पियो आहे, काई पाबंदी कान्हे, घुमंदो वते ज़िक्र कंदो वते, थकिजी पए वेही रहे ज़िक्र करे, वुज़ू हुजे या न हुजे, बिना वुज़ू हुजे, क़ुर पाक खे हथ लाहींदो त वुज़ू खपे, हथ नथो लाहे त पोइ यादि भले पढ़ंदो वते बिना वुज़ू जे, ज़िक्र कंदो वते, तस्बीह कंदो वते, दुरूद पढ़ंदो वते, अल्लाह जो नालो वठे, ज़िक्र कंदो वते, उथी बीठे पढ़े, वेही पढ़े, लेटी पढ़े, जीअं वेही पढ़े, जहिड़ी तरह सां दिलि चएसि पढ़े, ऐं ज़मीन आसमान जे पैदा करण में फिक्र कंदो रहे। पोइ फिक्र करे करे चवे थो रब्बना मा ख़लक़त हाज़ा बातिला, हाओ मुंहिंजा रब साईं हिननि शयुनि खे तो अजायो न ख़लक़ियो आहे, वाकई इहे शयूं तो कंहिं न कंहिं मक़सद ख़ातिर ख़लक़ियूं आहिनि, इन्हनि में तुंहिंजो मक़सद आहे। सुब्हानक फ़क़िना अज़ाबन नार, तुंहिंजी ज़ात पाक आहे शराकत खां, हर शइ में तूं यकता आहीं, अकेलो आहीं, अहद आहीं। पोइ रब साईं फ़क़िना अज़ाबन नार, असां तुंहिंजी तौहीद चङी तरह न सम्झी सघियासीं, जे सम्झीसीं त बि अणपूरी, पोइ तुंहिंजे आॾो इबादत में बि असां खुटल सुटल रहियासीं, अल्लाह से असां सां पकड़ न कजां, अज़ाब असां ते न कजां। फ़क़िना अज़ाबन नार, जहन्नम जे बाहि खां असांखे बचाइजां। पोइ इहे दुआऊं घुरंदा आया, रब्बना इन्नक मन तुदखिलिन नार फ़क़द अख़ज़ैत, ओ रब साईं जंहिं माण्हूअ खे न जेकॾहिं तो जहन्नम में दाख़िल कयो, फ़क़द अख़ज़ैत, पोइ उनजी तो वाह जी ख़्वारी करे छॾी, वमा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार, अहिड़नि ज़ालिमनि जी कोई मदद बि न करे सघंदो। रब साईं असांखे अहिड़नि ज़ालिम छड़नि खां बचाइजां, अहिड़नि ज़ालिमनि खां, जेको हिकिड़ो ज़ालिम माण्हू छॾिबो आहे जेको ॿियनि ते ज़ुल्म करे, हिकिड़ो ज़ालिम हूंदो आहे जेको पाण ते ज़ुल्म करे, जेको ग़लतीअ मथां ग़लती कंदो वञे उनजे सज़ा ते नज़र ई न हुजेसि त मूं ते भाई ग़लतियुनि जी सुभाणे सज़ा पवंदी, मूंखे हिसाबु ॾियणो आहे, छा मुंहिंजे बुत में एतिरी सहप आहे जहन्नम जी सट सही सघंदुसि, या अल्लाह ताला सज़ा तौर ते का बीमारी ॾिनी या का मुसीबत ॾिनी त मां उन्हनि जी सट सही सघंदुसि न। पोइ ग़लतीअ मथां ग़लती, नाफ़रमानीअ मथां नाफ़रमानी कीअं पोइ करे। क़ुर पाक में अल्लाह से फरमायो
ये नेक बंदा अल्लाह ताला खां जॾहिं दुआ घुरंदा आहिनि त पोइ इहे लफ़्ज़ चवंदा आहिनि, रब्बना इन्नका मन तुदखिलिन नार फक़द अख़ज़ैत, रब साईं जंहिंखे न तूं बाहि में दाख़िल कयो वॾी तो हुनजी रुसवाई कई, इहा हुनजी वॾी रुसवाई हूंदी। पोइ अल्लाह साईं जेको जहन्नम जे बाहि में दाख़िल थियो, इहा जेका रुसवाई हुनखे मिलंदी, अल्लाह साईं असांखे इन रुसवाईअ खां बचाइजां। हिते बि अहिड़नि कमनि खां बचाइजां जो अहिड़ा कम न कयूं जो पंहिंजे जान ते बि ज़ुल्म कयूं, ज़ालिम बणिजऊं। अल्लाह साईं अहिड़नि ज़ालिमनि खां बि बचाइजां। यकीनन क़यामत जे ॾींहुं अहिड़नि ज़ालिमनि खे कोई मदद करण वारो बि न मिलंदो। रब्बना इन्नना समिअना मुनादियन युनादी लिल ईमान अन आमिनू बिरब्बिकुम फआमन्ना। दुआ में हीअं बि चवनि था, ओ रब असांजा, असां ॿुधो होसीं त को सॾींदड़ ईमान जे तरफ़ असांखे सॾे पियो, अचो अचो ईमान आणियो, कलमो पढ़ो। पोइ रब साईं अन आमिनू बिरब्बिकुम फआमन्ना, हुन जो चयो त अचो ईमान आणियो पंहिंजे रब ते, असां बि पोइ ईमान आंदो। पोइ तुंहिंजा बाना आहियूं, खुटल आहियूं, ईमान में पूरा बि कोन आहियूं, कमज़ोर बि आहियूं, अमल बि अधूरा आहिनि, मुकमल बि कोन्हनि। जंहिं सॼो असांखे ईमान जे तरफ़ चयईं अचो पंहिंजे रब ते ईमान आणियो, पोइ असां बि रब सां ईमान आंदो आहे। पोइ जहिड़ो आंदो आहे, जहिड़ो हाल आहे, तुंहिंजे आॾो आहे। रब्बना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना, पोइ रब साईं असांजा ॾोह बि माफ़ कर। वकफ़िर अन्ना सय्यातिना, असांजे कमनि कोताहिनि खे बि मिटाए, असांजे बुराइनि खे बि धोई साफ़ कर। वतवफ़ना मअल अबरार, दुआ में ईअं बि चवनि था त अल्लाह साईं असांखे नेकनि माननि सां मौत ॾिजां, सालिह माननि सां मौत ॾिजां, मरूं बि उन्हनि सां त उथूं बि उन्हनि सां, क़यामत जे ॾींहुं असांजो हशर बि उन्हनि नेकनि सां कजां। ऐं नेकनि सां तुंहिंजो वाइदो आहे त उन्हनि सां तुंहिंजी नरमी हूंदी ख़ासि करे। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ त इहे दुआ में न माना चवनि था त रब्बना इन्नना समिअना मुनादियन युनादी लिल ईमान, कोई सॾींदड़ सॾे पियो ईमान जे तरफ़, पोइ असां हुनजे चवण ते ईमान आंदो आहे। इहो केरु हो सॾींदड़? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे उम्मत खे ईमान ते आणण जे लाइ, इस्लाम क़बूल करण जे लाइ, ईमान क़बूल करण जे लाइ दर दर वञी करे सॾे करे दावत ॾींदा हुआ। क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, हिक हिक खे चवंदा हुआ, गॾे गॾे करे चवंदा हुआ, टोले मजमे में बीही करे चवंदा हुआ त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चओ त कामयाब थींदो। पढ़ो पढ़ो कलमो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हिकु दफ़े हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ईअं बि कयो, पंहिंजे कुरैश कबीले जे माण्हुनि खे गॾाए करे उन्हनि खे चयूं, फरमायूं त छा जेकॾहिं तव्हांखे मां हिन महिल चवां त हिन जबल जे पोयां दुश्मन थो अचे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञींदव? चयूं हा मञींदासीं। हाणे फरमायूं त छो? हाणे सभिनी खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गॾु कयो आहे, सभु गॾिजी विया हिक जाइ ते। पोइ छा था फरमाइनि त मां चवां त जबल जे पोयां को दुश्मन थो अचे, तव्हां मञींदव? चयूं हा। अब छो मञींदव तकड़ि में मुंहिंजी ॻाल्हि खे? चयूं त छो त ज़िंदगीअ में तो कॾहिं कूड़ न ॻाल्हायो आहे, ऐं ज़िंदगीअ में कॾहिं तो अहिड़े क़िस्म जी का भोग मज़ाक बि न कई आहे वॾी, इन जे करे तो चयो त मञींदासीं। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त पोइ मां जॾहिं एतिरो सचो मूंखे मञियो बि था, पोइ मां चवां थो त वहदहू ला शरीक हिकु अल्लाह आहे, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो त कामयाब थींदव। अचे शुरू थिया, तूं वरी असांखे इन जे लाइ गॾु कयो? अबा हूअ ॻाल्हि मञियो था, हीअ ॻाल्हि छो नथा मञियो? इहा बि त मां ई थो चवां न। जॾहिं हुननि में कूड़ नथो ॻाल्हाए सघां त हिते कूड़ कीअं ॻाल्हाईंदुसि? मञियो कोन था। पर हुननि जो ज़िद हो त हुननि जंहिंखे मञिणो हुयो उन्हनि मञियो, जिन खे न हुयो मञिणो त इनकार करे बीह रहिया। पोइ ही बंदा दुआ में चवंदा आहिनि, मुंहिंजा रब साईं असांखे कोई सॾींदड़ सॾे पियो, जंहिं चयो त ईमान आणियो पंहिंजे रब ते, पोइ असां बि ईमान आंदोसीं। पोइ आंदो आहे न ईमान, अल्लाह साईं पोइ हाणे असांखे माफ़ कर। तुंहिंजे आॾो आजिज़ आहियूं, हीण आहियूं, खुटल आहियूं, अणपूरा आहियूं। अल्लाह साईं असांजे कमनि कोताहिनि खे बि मिटाए माफ़ कर, ॾोह बि बख़्श असांजा, ऐं असांखे नेकनि सालिहनि माननि सां मौत ॾिजां। रब्बना व आतिना मा वअदतना अला रुसलिक, ओ रब असांजा
हुनजे दुआउनि जो अंदाज़ अजीब आहे। चवंदा अचनि था, ओ रब असांजा असांखे हर उहा शइ ॾे जंहिंजो तो असांजे नबीअ जे ज़रिए सां असां सां वाइदो कयो आहे, उहा शइ ॾे। अब तव्हां सां कहिड़ो वाइदो थियो आहे तव्हांखे मिलंदो, जो हाणे वरी घुरो था त नबीअ जे ज़रिए असां सां तो वाइदो कयो उहे शयूं ॾे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां इहे वाइदा ऐं वचन कया आहिनि। सोना नबी, जंहिं तो ते ईमान आंदो, जंहिं तुंहिंजो चयो वरितो, जेको तुंहिंजे नक्शे क़दम ते हलियो, वाइदो आहे हुनखे सज़ा न ॾींदुसि। जेको तोसां जानी माली कुर्बानी ॾींदो आयो, उन सां बि हिसाब न कंदुसि। जंहिं तुंहिंजे नाले जो तहफ़ुज़ कयो, जंहिं तुंहिंजे ख़तम नबूअत जो तहफ़ुज़ कयो, जंहिं तुंहिंजे दीन जो तहफ़ुज़ कयो, जंहिं तुंहिंजे मके ऐं मदीने जो तहफ़ुज़ कयो, उन सां बि वाइदो आहे पकड़ न कंदुसि। ऐं रिवायत अंदरि घणो कुझु ईंदो आहे, पर थोरे टाइम में ॿुधाए नथो सघिजे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको 5 वक़्त निमाज़ जो पाबंद हूंदो, अल्लाह ताला उन सां बि आसानी कंदो। जेको तहज्जुद जो पाबंद हूंदो, उन सां ख़ुसूसी रिआयत। जेको ज़कात जो पाबंद हूंदो, पाबंदीअ सां ज़कात अदा कंदड़ हूंदो, उन सां बि ख़ुसूसी रिआयत। जेको हज करे ईंदो, उन सां बि सभु ॾोह हुनजा माफ़, ॼण मां जे पेटां न ॼायो। जंहिं बानी खां कोताही थी वई, उन रब जे आॾो हथड़ा खणी करे पंहिंजे कोताहिनि ते शर्मसार थी करे रोई रब खां माफ़ी वरिती। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन जे अखि जे ॻोढ़नि जे किरण खां पहिरियां रब उनखे माफ़ थो करे छॾे। चाहे उहे अखि जा ॻोढ़ा जे दामन ते किरियसि न, त बि माफ़ी जे ज़मीन ते किरिया, पोइ त इहो ज़मीन बि उनजी शाहिदी ॾींदी त रब साईं तुंहिंजे आॾो गुनाहनि जी माफ़ी वठंदे रोनो हो, मां शाहिद आहियां माफ़ी। पर जे न किरियसि न, एतिरे ताईं जो उहे अखि जो ॻोढ़ो नंढड़ो मखि जे मुंडीअ जेतिरो अखि जे पिंबड़ीअ में ई फासी पियुसि, न किरी सघियो हेठि, इहो बि हिन जे जहन्नम जे बाहि खे विसाइण जे लाइ काफ़ी आहे। पोइ माना चवनि था, अल्लाह साईं तुंहिंजे नबीअ असां सां जेके वाइदा कया, पंहिंजे नबीअ जे ज़रिए असां सां जेके ॻाल्हियूं तो वाइदे वचन में कयूं, उहे असांखे अता कर। माना हर तरह सां माफ़ी खपे। तो जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि नबीअ जे ज़रिए असां सां, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे तो चयूं, नबी साईं जन असांखे पहुचायूं, पैगंबर जे ज़रिए असां वटि तुंहिंजूं ॻाल्हियूं जेके पहुतियूं, उन्हनि ॻाल्हियुनि जे मुताबिक़ असांखे अता कर। इहा इंतिहाई आजिज़ीअ वारी अपील आहे, रब जे ज़ात जे ॾाढो दरख़्वास्त आहे। पंहिंजे कोताहिनि खे माफ़ी वठण जो तरीक़ेकार आहे, जेको अल्लाह ताला खां प्यारनि ॿाननि घुरियो आहे, अल्लाह ताला बक़ाया ॿियनि ॿाननि खे उहो सेखारियो आहे। त हुननि खे मां हीअं सम्झ ॾिनी, उहे सियाणा समझदार जिन फ़िक्र कयो, अकुलमंद हुआ, जिन आख़िरत खे पंहिंजीअ खे संवारियो, उन्हनि मूंखां हीअं घुरियो, उन्हनि खे इहा बि तौफ़ीक़ मां ॾिनी। पर हाणे तव्हांखे ॿुधायां थो त उहे कीअं मूंखां घुरी विया, तव्हां बि ईअं घुरो। वला तुख़्ज़िना यौमल क़ियामह। अल्लाह साईं क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं न तो असांखे सज़ा ॾिनी, हिसाब कयो, रब साईं असांजी वॾी रुसवाई थींदी। तो हिसाब कयो त हिसाब कोन ॾेई सघंदासीं। वला तुख़्ज़िना यौमल क़ियामह, रब साईं असांखे क़यामत जे ॾींहुं रुसवा न कजां, ख़ौर न कजां, असांजे ऐबनि तां पर्दो न लाहिजां। तुंहिंजो वाइदो आहे त जेको मूंखां माफ़ी वठंदो उनखे माफ़ करे छॾींदुसि, रुसवा न कंदुसि। इन्नका ला तुख़्लिफ़ुल मिआद, ऐं तुंहिंजो वाइदो कॾहिं बि वाइदे जी बरख़िलाफ़ी तो वटां न थींदी आहे, कूड़ो तुंहिंजो वाइदो न थींदो आहे कॾहिं बि। हाणे इहे दुआऊं घुरण जो तरीक़ेकार अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि जे ज़रिए काइनात जे समूरनि इंसाननि खे क़यामत ताईं ईंदड़ आदम जे औलाद खे रब तबारक व तआला सेखारियो आहे, ईअं घुरो। हिक तरफ़ खां ज़ाहिरी अंदाज़ में ॾिठोसीं त उन्हनि प्यारनि बाननि जूं दुआऊं आहिनि जेके अल्लाह ताला खे वणियूं आहिनि, जेके क़ुर पाक में लिखियूं अथई त मुंहिंजा प्यारा बाना मूंखां हीअं घुरंदा आहिनि। गहराईअ सां ॾिठोसीं त सबक़ मिलियो त तव्हां बि ईअं घुरो, नेकनि ऐं सालिहनि सां गॾु हुजो, उन्हनि सां गॾिजण जूं दुआऊं घुरो। कोताही थी वञे माफ़ी घुरो, पर माफ़ीअ घुरण जो अंदाज़ इंतिहाई आजिज़ीअ वारो निरालो हुजे। ईअं न जीअं कॾहिं कॾहिं मुआशरे में थींदो आहे, कोई माण्हू फ़क़ीर बि हूंदो आहे, सुञ ॿियो सीट चवंदा आहियूं असां, हिकु ग़रीबी बि नख़रा, हिकु वठे अलाह जे नाले ते, सिंधीअ में चवंदा आहियूं न, खोड़ सारा पहाका ॾींदा आहियूं, हिकु अलाह जे नाले ते बि मखे बि ॾे, पर नख़रा। बंदो अलाह ताला जे ज़ात जी आॾो जॾहिं अचे न पंहिंजे
इन अना खे छॾे ॾे, ये पंहिंजी पेशानी जेका अथसि इहा मिटीअ ते वञी रखे, मुंहिंजा रब साईं सभु कुझु तूं मां कुझु बि न आहियां। वॾा वॾा बादशाह ईअं गुज़रिया आहिनि, तारीख़ गवाह हुआ, दुनिया जे माण्हुनि जे आॾो वॾे अरड़े तरीक़े सां वॾे फ़ख्रिया अंदाज़ में हुकूमतूं हलाईंदा रहिया, पर जॾहिं तन्हा थींदा हुआ ईअं वञी करे सजदे में किरंदा हुआ, रब जे आॾो रोई रड़ी करे रब खां माफ़ी वठंदा हुआ, पूरी कोशिश कंदा हुआ त माण्हुनि सां इंसाफ़ बि थिए, नाइंसाफ़ी बि न थिए, शरीयत जा पाबंद बि हुया, हुकूमत में अदल इंसाफ़ सां हलायूं, पोइ बि रब जे ज़ात जे आॾो ईअं रोअंदा रड़ंदा रहिया, ईअं रोअंदा रड़ंदा रहिया, चवंदा रहिया त काश जेकर कख हुजां। हिन दुनिया जे अंदरि हुक्मरानी हज़रत अबू बकर खां वधीक त कंहिं कोन कई हूंदी न, हज़रत उमर साईं, हज़रत अली साईं, हज़रत उस्मान साईं जन खां मथे त कंहिं कोन कई हूंदी, हूंदा मथे भला भला हुक्मरान इस्लामी, सुल्तान महमूद गज़नवी जहिड़ा ऐं सुल्तान अब्दुल अज़ीज़ जहिड़ा ऐं अब्दुल मलिक मरवान जहिड़ा खोड़ सारा, खलीफ़े हारून रशीद जहिड़ा भला भला हुक्मरान गुज़रिया, पर सहाबा किराम जी हुक्मरानी सफ़ा पाक हूंदी, उनखां बि निराली हूंदी। रिवायत अंदरि ईंदो आहे हज़रत अबू बकर साईं एॾो इंसाफ़ सां हुकूमत हलाई, पोइ बि चवंदा हुआ काश मुंहिंजी माउ जेकर मूंखे न ॼणे हा। छो भाउ, तूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सफ़ा बिटो मां बेली यार आं, तोसां त हुज़ूर जन जी वॾी ख़ुसूसियत आहे, तूं छो पियो ईअं चईं? यकीन आहे असांखे त तूं त बदरी साहिबनि मां बि आहीं, तोखे त माफ़ी क़ुर पाक जे ज़रिए ऐलान कयो आहे माफ़ीअ जो। चई जेको क़यामत जॾहिं हिसाब आहे न, रब जे आॾो बीही करे हिसाब ॼणो, इहो मंज़र ॾाढो ॾुखियो आहे, चवां थो काश जेकर मुंहिंजी माउ मूंखे न ॼणे हा त इन मंज़र खां बचल हुजां। एॾो ख़ौफ़ ख़ुदा जो। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे दौर जा बहितरीन ख़लीफ़ा, बुज़ुर्गनि एतिरे क़दुरु लिखियो आहे त हज़रत उमर साईं जंहिं ॾींहुं ज़मीन ते इस्लाम आंदो हो न, उन ॾींहुं मलाइकनि में जशन मल्हायो वियो हो, जशन ऐलान थियो हो ख़ुदा तबारक व तआला जी तरफ़ खां त अॼु उमर इस्लाम आंदो आहे। मलाइकनि में ख़ुशीअ जो ॾींहुं हुओ, ख़ुशियूं मल्हायूं मलाइकनि। इहो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु केॾी इंसाफ़ सां हुकूमत हलाई, दुनिया गवाह हुआ, तारीख़ गवाह हुआ, पर पंहिंजे मुंहं सां जॾहिं थींदो हो तॾहिं चवंदो हो काश कख हुजां, कख। अब छो कख, कख जी त हैसियत ई कान्हे। चई तॾहिं त चवां थो कख हुजां त क़यामत जॾहिं समूरनि शयुनि जो हिसाब आहे, कख खां हिसाब त कोन थींदो न साह अथसि, न पंहिंजे मर्ज़ीअ ते चुरे, न खाए, न पीए, न हिसाब ई ॾे। कख आहे बसि, माल खाधो हुनखे त बि ठीकु, ओलड़ करे वरी छेणूं करे कढी छॾियईं, न खाधऊं त बि पेरनि में लताड़जी ख़तमु थी वियो। कख जी कहिड़ी हैसियत आहे? ईअं काश कख हुजां त हिन हिसाब खां बची वञा। एॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, इहे सभु शयूं तव्हांजे लाइ सबक़ आहिनि। अल्लाह जे ज़ात जे आॾो जॾहिं अचो, अहिड़ो ख़ौफ़ ख़ुदा जो रखो, अहिड़ो ख़ौफ़ ख़ुदा जो रखो जो ख़ुदा जे ख़ौफ़ में तव्हांजो जिस्म ॾकी वञे, तव्हांजे जिस्म जा वार उभा थी वञनि, लोहा कांडारजी वञे। अल्लाह तबारक व तआला जे रहम खे जोश अची वञे, तव्हांजे माफ़ीअ जो ऐलान थी वञे। अल्लाह पाक तव्हां असांखे बि इहो ख़ौफ़ नसीब फरमाए ऐं इन सां गॾोगॾु रब तबारक व तआला जे ज़ात जे आॾो उमेद बि इहा वॾी हुजे त रब खां सवाइ ॿियो को दर बि कोन्हे, ॿियो को सहारो बि कोन्हे, ऐं इंसानु केॾो बि ॾोही हुजे रब जे दर खां मायूस कॾहिं न थिए। रब जी रहमत तमामु कुशादी आहे, कहिड़े बि क़िस्म जा ॾोह हुजनि, अल्लाह ताला जे आॾो ईंदो, रब हुनखे मायूस न कंदो। अल्लाह पाक तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।